साईं जन फरमाया त जैसा यारी रखो न उन्हें के ॿुधायो त मुंहिंजो नालो फलाणो मुंहिंजे पीउ जो नालो फलाणो आहे मां तोसां यारी थो रखां मुंहिंजो नालो आहे करमुल्ला ऐं मुंहिंजे बाबा साईं जो नालो आहे हज़रत ख्वाजा मोहम्मद इलाही मां तव्हां सभिनी सां यारी रखी आहे तव्हां बि हर कोई ईअं ई चवे पंहिंजे पीउ जो नालो वठो पंहिंजो नालो वठो चओ त मुंहिंजी तव्हां सां यारी आहे तो सभिनी जी करे में यारी आहे भला यारी कच्ची या पक्की यारी में घारी त कोन विझंदो यारी में घारी त कोन विझंदो इंशाअल्लाह असांजी अॼु जेका यारी रखी थो इहो ॾींहुं यादि करे छॾियो क़यामत जो ॾियारो थींदो इंशाअल्लाह गॾु हूंदासीं मां तव्हांखे यादि ॾियारींदुसि सदे तो मुझे मोहब्बत सदर हुकुम करे
कबूल तसवर कयो त हींअर सभई सालियाबाद मलीर में न मदीने असल का आया हमारी बानी ये बंदी बेकारी कबूल पैसला बचारू प्यारा असांखे तुझो अची करायो दीदार दिल भर अची करायो अची करायो अची करायो दीदार मदनी आज़ारी कबूल पे السلام عليك يا رسول الله الصلاة والسلام عليك يا حبيب الله الصلاة والسلام عليك मरना हर कोई आखे ते मैं भी आखा मरना मरण तू पेने जिंदा दीदार उस मरने की करना जे मरण तू पेने जिंदा दीदार पीछे मरने एक गल रखियो याद मेरी बेफकीरो एक गल रखियो याद मेरी मेरा जिस दिलों में मरना सब कुछ करना ते करके मेरा मोरो से बल करना सब कुछ करके सब कुछ करना ते मेरी अखियां बंद न करना सब कुछ ते मेरी अखियां बंद न करना शायद मेरा याद आया वे
सब कुछ करना ते मेरी आँखियाँ बंद न करना शायद मेरा आका आवे मैं दीदार से दा करना सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ बेटा चल गुलामी में नौकरी में कबूल कर कि महबूब कबूल कई असा